बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वल्लज़ीन जाहदू फीना लनहदियन्नहुम सुबुलना व इन्नल्लाह लमअल मुहसिनीन। सुबहान अल्लाह। सदक़ल्लाहुल मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुबहान अल्लाह। मा मदहतु मुहम्मदन बिमकालती लाकिन मदहतु मकालती बिमुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मनशा यही है मेरे कीलो वकाल की, होती रहे सनम तेरे हुस्नो जमाल की। सुबहान अल्लाह। मुसलमान भाइरों, स्टेज ते बैठल मेहमानान गिरामी, उस्ताजुल उफ़ाज़ जनाब मौलाना हाफिज अमीर अली पीरजादो साहिब, मोहतरम जनाब हाफिज मोहम्मद सलीम भट्टी हुसैनी साहिब, मोहतरम जनाब हाफिज मोहम्मद सालेह पीरजादो, मीज़बानाने महफिल मोहतरम जनाब अब्दुल गफ्फार चिंजड़ी हुसैनी साहिब, मोहतरम जनाब अब्दुल सत्तार चिंजड़ी साहिब, ब्या मुझे महबूब जा आशिको मदीने वाले साईं जा उम्मतियो सरकार जा गुलामो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। व अलैकुम अस्सलाम व रहमतुल्लाह। अज तव्हां जे हिन पाड़े में तव्हां जे पाड़े जे रहवासी मोहतरम अब्दुल सत्तार चिंजड़ी पंहिंजे फर्जंद आबिद अली जी शादी जो ही मुबारक मौक़ियो इस्लामी अंदाज में मल्हायो आहे। अल्लाह ताला सदन जे शादी में इन्हनि ॿिन्ही घराणनि में रहमतूं बरकतूं मोहब्बतूं अता फरमाए। आमीन। तव्हां असां सब मुसलमान आहियूं, पर तव्हां असां में कुछ कमियूं कुछ कोताहियूं आहिनि। हालांकि खुशियुनि ॾियण वारो अल्लाह वा, पुटनि ॾियण वारो अल्लाह वा, पर असांखे जॾहिं पुट ॼमंदा आहिनि, पुटनि जा शादियूं विहांव कंदा आहियूं, उन महिल असां खां पंहिंजो अल्लाह विसरी वेंदो आहे। असांजे घरनि में नाच गाना, ॿाहिरि बि अहिड़ा प्रोग्राम रखंदा आहियूं, को साज़ हुजे को राग हुजे, असां वटि इहो तसव्वुर हूंदो आहे बाबा ख़ुशी आहे। हाणे ख़ुशीअ में साईं साज़ आवाज़ न हुजनि त पोइ ख़ुशी छाजी आहे? छा तव्हां जो इहो अक़ीदो कोन्हे त मदीने वारे साईं मोहम्मद मुस्तफ़ा जा बछड़ा इमाम हसन इमाम हुसैन भी शादियूं कयूं? कयूं या न कयूं?
पो उन्हनि जे शादियुनि में बि इन साज़ आवाज़ राग हुया तॾहिं ख़ुशी कयनि या उन्हनि जे शादियुनि में अल्लाह जो क़ुर पढ़ियो वियो पो असां उन्हनि खां मथे त न आहियूं असां मोहब्बत जी दावा कयूं दादा असां इमाम हसन सां मोहब्बत था कयूं इमाम हुसैन सां मौला अली सां भला मदीने वारे साईं पाण बि शादियूं कयूं वॾे में वॾी ख़ुशी त तॾहिं हुई जॾहिं मदीने जो घोट बणजी वियो सुभान अल्लाह उन शादी कई मुंहिंजो सोनो नबी यतीम हुयो मदीने जे साईं जो बाबो गुज़ारे वियो साईं पंहिंजे अम्मा जे पेट में हो वॾड़ो थियो 6 सालनि जो त अम्मा गुज़ारे वई 6 सालनि जो थियो 8 सालनि जो थियो त ॾाढो गुज़ारे वियो हाणे चाचो पालींदो हुअसि कहिड़ो न घणो सुठो पियो हले मदीने वारे साईं जो ॾाढो बि गुज़ारे वियो पोइ चाचे वटि रहंदो ऐं चाचो वरी एतिरो ग़रीब हुयुसि मदीने वारे साईं जो चाचो एतिरो ग़रीब हो जो पंहिंजा बच्चा बि ड्रव ते खाराए न सघंदो हाणे वो बच्चा परणाए या मदीने वारे साईं जी शादी कराए मक्के पाक में एक वडी दौलतमंद औरत रहंदी तवा जेकर थोड़ो बे स्कूलन में पढ़िया हुंदो तो उन जो नालो आ बीबी सैयदा खदीजतुल कुबरा रदियल्लाहु ताला अन्हा सुभान अल्लाह उन्हें जी अवल शादी थियल हुई पर उहे मुर्स गुजारे चुका एकड़ो मुर्स हो या ब शादियूं थियल पर वो गुजारे विया तो बीबी सगोरी मक्के पाक में रहंदी वडी इज्जत वारी नाले वारी ऐं वडी मिल्कियत ही बीबी सगोरी वटि पो बीबी सगोरी पंहिंजो माल जेको मिल्कियत हुयसि वो व्यापार जे लाइ ॿियनि खे माण्हुनि खे ॾींदी हेठा नौकर रखियल हूंदा बानियूं रखियल हूंदियूं जंहिंखे सुठो सम्झंदा नौकर ॿुधाईंदा बीबी सगोरी फलाणो माण्हू शहर जो आहे उहो वापारी आहे पोइ चवंदी इनखे मुंहिंजो सामान ॾियो नफ़े में अधु अधु कंदासीं सामान मुंहिंजो खपाए हे अचे पोइ मदीने वारो साईं त बज़ाहिरी ग़रीब हो नबूअत जी ॻाल्हि कजे 40 सालनि में हाणे 25 सालनि जो नौजवान आहे मुंहिंजो नबी 25 सालनि जो हुयो साईं जो ख्याल थियो त मां बि भला वापार कयां बीबी सगोरी खे अचे ॿुधायो नौकरनि चाकरनि त मोहम्मद नाले जेको नौजवान आहे मके जो हाणे नबी साईं पाण खे अञा इहो ज़ाहिर न कयो आहे त मां अल्लाह जो नबी आहियां वो व्यापार करण तो चाहे बीबी सगोरी चो तो मुझो सामान इनके दियो मां उनजी ॾाढी तारीफ़ ॿुधी आहे वॾो ईमानदार आहे सदाकत वारो सचो आहे वञी व्यापार करे अचे सामान मुझो मेहनत हुनजी नफ़े में अधो अधु कंदासीं सुभान अल्लाह पंहिंजो ग़ुलाम हुस उनजो नालो मैसरा उनखे बि रलाए मोकिली मदीने वारे साईं सां शाम मुल्क ते मुझो महबूब व्यापार करण वियो मोटी आया नफो एतरो मुझे महबूब कमायो जो कदे बे कहीं व्यापारी एतरो नफो बीबी सगोरी के कदे कमाए न दिनो सुभान अल्लाह हालांकि जहालत जो दौर हो पर बीबी सगोरी पर्दे में रहंदी नेक सालिया औरत आई कुफर जो ज़मानो जेडी मतलब पैसा खणी जो वियो नफे जा उनने नौकर मैसरा खणी वियो बीबी सगोरी चो हे हेडा पैसा बीबी सगोरी चयस त अन मैसरा चयस त खदीजा सैयदा तू मुखे मोकलिंदी पंहिंजे सामान सां मुख्तलिफ व्यापारिन सां पर हिन मोहम्मद जहिड़ो जवान व्यापारी मां कॾहिं न ॾिठो सुभान अल्लाह चई छो चई त सच बीठो ॻाल्हाए बाज़ार में माण्हुनि खे चए त हीअ मुंहिंजी शइ जेका आहे हेतिरो लहंदी आहे पर हे उन जूं खूबियूं पर जे तुंहिंजे सामान में कंहिंमें खामी त ॿिया वापारी लिकाए माण्हुनि खे हणी छॾींदा हा मोहम्मद मुस्तफा उन जे नाले ॿुधायल पियो हिन में हीअ खामी अथव पर हिन जी रक़म थोरी घटि वठंदो मां सुभान अल्लाह ओ नौकर तो ॿुधाए सैयदा
जली मल हे सोनो अरबी उते बाजार में भी सामान जो होको पियो ॾे त जेके वठण वारा माण्हू आ ॿियनि दुकाननि ते वञनि ई न पिया। मोहम्मद मुस्तफ़ा ऐं मां ॾेई ॾेई थकिजी पिया पियूं, रुॻी माण्हू असां वटि बीठा। सुभान अल्लाह। पोइ बीबी सगोरी तारीफ़ जो ॿुधी मदीने वारे साईं जी त सच पियो ॻाल्हाए, शयूं सिधियूं करे पोइ ॿुधाए, हिन में खामिया, हिन में हे फ़ाइदा आहिनि, हिन में हीअ थोरी खुटल अथव शइ, मां तव्हांखे धोखो न करे ॾींदुमि, सिधो ॿुधाईंदुमि। बीबी सगोरी जे दिल में मोहब्बत पैदा थी वई। हेड़ो नौजवान गरीब आ, यतीम आ, अबो अमा कोनेस, माल मिल्कियत कोनेस, चवण लगी मुंहिंजी उम्र वॾी आ, 40 सालनि जी आहियां, हो 25 सालनि जो आ, अलाए क़बूल कंदो अलाए न कंदो, पर जे इहो क़बूल करे त मां शादी इन सां कयां, इहो पंहिंजो घोट कयां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने वारो साईं 25 सालनि जो, हुआ 40 सालनि जी। बीबी सगोरी पंहिंजी बानी मोकिली नबी साईं। नबी साईं खे चवराई त मां चवां थी तोसां शादी कयां, तोखे मुंहिंजी ख़बर आहे, तूं बि मके जो आहियां, मां बि मके जी आहियां, मां इज़तदार शरीफ औरत आहियां, ख़ुदा मूंखे मिल्कियत ॾिनी आहे। मदीने जे साईं फरमायो, ॾिसो अॼोकल्ह नौजवाननि खे सबक आहे। अबो कोन्हे मदीने वारे साईं खे, चाचो गरीब आहे, तभी मदीने वारो साईं चादो फरमाए त मूंखे क़बूल आहे रिश्तो, पर अवल मुंहिंजो चाचो हा करे। सुभान अल्लाह। माना वॾो मुंहिंजो चाचो आहे, मुंहिंजो चाचो हा करे त मूंखे क़बूल आहे। पर बानी खे चई त बीबी सगोरी खे चओ त मुंहिंजे चाचे ॾे माण्हू मोकिले। सुभान अल्लाह। जॾहिं सॼो राज पियो थी वियो त वरी हाणे बीबी सगोरी जेॾी महिल सेटिंग करे वई, चाचो बि राज़ी थी वियो, त हाणे वरी बीबी सगोरी छा थी चवे त हाणे मूंखे ज़ाहिर न कयो, हाणे अबू तालिब खे थी चवे त तूं वरी पंहिंजो माण्हू मुंहिंजे चाचे ॾे, अलाए भाउ जीअरो अथसि बीबी सगोरी जो, उन ॾे मोकिले। भाउ जीअरो मुंहिंजे भाउ ॾे माण्हू मोकिलियो, उन खां मुंहिंजो रिश्तो घुरो। शरीफ माण्हू कोरटुनि में बाज़ारुनि में रिश्ता न कंदा आहिनि। शरीफ माण्हू रोडनि कॉलेजनि यूनिवर्सिटियुनि में रिश्ता न कंदा आहिनि। जिहालत जो दौर आहे, तालीम कान्हे, इस्लाम कोन्हे, तभी मोहम्मद मुस्तफ़ा जो रिश्तो ऐं सैयदा खदीजतुल कुबरा जो रिश्तो शरीफ माण्हुनि जे अंदाज में थी रहियो। सुभान अल्लाह। अॼु असांजो दौर तालीमी दौर आहे। अबे खे ख़बर न आहे धी मुड़ुस कयूं थी अचे, अम्मा खे ख़बर न आहे धी परणी वेठी आहे, पीउ खे ख़बर न आहे पुट निकाह कयूं, ॿार ॾेड़ियूं वेठो आहे। हे तालीम आहे अॼु की मुसलमान भा, पर तव्हां असांजो नबी अपो नौस अमानस चविया चाचो भी गरीब आ, शादी भी न कराईंदो, उते जो उते चविया मांखे रिश्तो कबूल आ, वारो कयो, पर चई त मां राज़ी आहियां, पर अवल मुंहिंजो चाचो हा करे। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। पोइ मुंहिंजे सोने नबीअ जी शादी थी सैयदा खदीजतुल कुबरा सां। मदीने वारे साईं खे 4 धीअर ऐं 2 पुट सैयदा खदीजतुल कुबरा मां पैदा थिया। उन सैयदुल खदीजतुल कुबरा जॾहिं महिल मुंहिंजो नबी 40 सालनि जो थियो त बीबी सगोरी 55 साल जी थी। मदीने वारो साईं 40 जो त बीबी सगोरी 55 साल जी थी वई। मुसलमान भा त मदीने जे साईं नुबुवत जो इज़हार कयो। उन खां पोइ मुंहिंजे नबी खे तकलीफ़ आई, मके मां कढियऊं, पर बीबी सगोरी मके मां निकिरण खां अॻु में गुज़ारे वई, पर मदीने वारे साईं जे मथां पंहिंजो सभु माल मिल्कियत कुर्बान करे छॾी। सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजो नबी मदीने जो साईं उन हिकु शादी कई, हूअं 11 हरम आहे मुंहिंजे नबी खे 11 में हिकिड़ो हरम हुअसि कुंवारी, कुंवार वरती है कुंवारी, बाकी ॿियो सभु औरतूं जेके हूं
कंहिंजा मुर्स मरी विया हा, कन खे तलाकूं मिलियल हूं, माना रनड़ जंहिंखे चइबो आहे औरत, उन्हनि सां मुंहिंजे नबी निकाह कयो। छो कई? तव्हां चवंदो काॾे असांजो नबी ऐं रनड़ औरत सां निकाह करणु असांजे मुआशिरे में ऐब हूंदो आहे न। तव्हां वटि ऐब आहे रुगी, ऐं अरबनि में रनड़ औरत सां निकाह कंदा ई न हा, औरत खे निभागो समझंदा हा। मुर्स मरी वियुसि, तलाक मिलियसि, इहा निभागी आहे, पीउ माउ बि उनखे निभागो समझंदा हा। अहिड़ी निभागी जंहिंजो मुर्स मरी वियो, मोहम्मद मुस्तफा फरमायो, अरे अल्लाह जूं बानियूं हिन, कंहिंजो मुर्स मरी वियो आहे, कंहिंखे तलाक मिली आहे, तव्हां इन्हनि वेचारनि बानियुनि खे ताना था ॾियो, इन्हनि जी ज़िंदगी ज़ार पराई अथव। अचो त मां मोहम्मद मुस्तफा इन्हनि सां निकाह करे इन्हनि खे इज़त वठी थो ॾियां। सुभान अल्लाह। उन मुआशिरे में रनड़ औरत जी इज़त असुल नहीं, उन्हनि खे पीउ माउ ताना ॾींदा। निभागी तोखे परणायो तो मुर्स मारियो, हालांकि मारण वारो अल्लाह, उन्हनि वेचारनि जी ज़िंदगी ज़हर हूंदी। पर मुंहिंजे नबी छा चयो त मां तो इन रनड़ औरतुनि सां निकाह कयां त जीअं इन्हनि जी इज़त मथे थिए। हाणे साईं हुननि सां मुंहिंजे नबीअ निकाह कयो। क़ुरान चयो त अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। क़ुरान फरमायो, अल्लाह फरमायो, नबी मोमिननि खे जानिन खां वधीक वेझो आहे, ऐं इन नबीअ जूं घरवारियूं हिननि सभिनी मोमिननि जूं माइरूं। सुभान अल्लाह। हुननि जी इज़त वधी वई, हुननि जो मकाम वधी वियो। मुसलमान भाउ, सहाबन सगोरन जो ॾिठो त मदीने वारो साईं बेवह औरतुनि सां निकाह थो करे, हुननि सहाबन सगोरन में बेवह औरतुनि सां निकाह करणु शुरू कया। सुभान अल्लाह। उन्हनि सां निकाह करणु शुरू कया। हाणे ॻाल्हि तो मां कयां त मदीने वारे साईं इन्हनि 11 शादियुनि में हिकिड़ी कुंवार वरतई जेका कुंवारी, बाक़ी ॿियो सभु कुंवारियूं न, हिकिड़ी कुंवारी वरतई। उन सां मुंहिंजे नबीअ जी दिलि हुई, उन जो नालो सैयदा आयशा सिद्दीका, हज़रत अबू बकर सिद्दीक जी धी। उहा सैयदा आयशा सिद्दीका थी चवे त मां मदीने जे घोट नबियनि जे सरदार जी कुंवार हुयसि, मूंसां दिलि हस, सभिनी ॿियनि घर वारनि खां वधीक मां प्यारी हुई मांसि। पर सैयदा आयशा सिद्दीका थी चवे त मूंखों बि वधीक मोहम्मद मुस्तफा जी दिलि सैयदा खदीजतुल कुबरा सां। सुभान अल्लाह। हालांकि हूअ 40 जी, मुंहिंजो नबी 25 जो। अॼु को आहे अहिड़ो नौजवान जेको 40 सालनि जे औरत सां निकाह करे, ऐं जेका कुंवारी घरवारी हुअसि, उहा कुंवारी घरवारी छा पई चवे त सभिनी घरवारनि में मां प्यारी हुई मांसि। ऐं सैयदा आयशा थी चए त खदीजतुल कुबरा मूंखों अॻु में गुज़ारे वई हुई, मूंसां नबी साईं पोइ शादी कई, पर सैयदा खदीजतुल कुबरा मोहम्मद मुस्तफा खे यादि हूंदी। सुभान अल्लाह। मूंसां शादी कई नबीअ, मां सभिनी ॿियनि घर वारनि में जेके जीअरियूं हुअसि सभिनी में प्यारी हुई मांसि, पर मूंखों वधीक खदीजतुल कुबरा प्यारी हुअसि। सुभान अल्लाह। इहो मुंहिंजो नबी अथई, मुंहिंजे नबी जो अखलाक अथई। वरन त मुंहिंजो नबी नौजवान घरवारी कुराड़ी, पर उन कुराड़ीअ खे सॼी ज़िंदगी मुंहिंजो नबी यादि कंदो रहियो। त मुसलमान भाइरो, अल्लाह ताला तव्हां असांखे मुसलमान बणायो आहे, ऐं अहिड़ो नबी ॾिनो अथई जेको नबी सभिनी नबियनि जो सरदार नबी आहे। असांजो क़ुरान जेको किताब आहे, सभिनी किताबनि जो सरदार किताब आहे। ऐं असां जेके उम्मतूं आहियूं, असां मदीने वारे साईं जा जेके उम्मत आहियूं न, असां वरी सभिनी उम्मतुनि में भली उम्मत असां आहियूं। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। कंहिं बि नबीअ जी उम्मत अहिड़ी भली न आहे जहिड़ा तव्हां अलाह खे प्यारा हो। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे घणो ज़मानो थियो आहे, हज़रत इब्राहिम के, हज़रत नूह के, हज़रत याकूब यूसुफ के घणो ज़मानो थियो आहे, हज़ारे साल गुज़री विया आहिनि। उन्हनि जा उम्मती मज़ारुनि में सुम्ही पिया आहिनि, उन्हनि जूं क़बरूं बि रही वियूं। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो हो, अवल उथंदा, असां पोइ उथंदासीं जो असां आख़िरी आहियूं। हुननि जो हिसाब किताब थींदो,
अल्लाह ताला उन्हनि मां जेके जन्नती थींदा उन्हनि खे टिकट ॾींदो पुलसरात टपी वञी जन्नत जे दरवाज़े ते बीही रहंदा जन्नत जो दरवाज़ो बंदि हूंदो वाह जन्नत जा दरवाज़ा बंदि सभिनी नबी जा उम्मती टपंदा वारे वारे सां अवल आदम जा पोइ इदरीस जा पोइ नूह जा पोइ इब्राहिम जा पोइ याकूब जा यूसुफ जा इसहाक जा इस्माइल जा हजरत मूसा जा हजरत ईसा जा सुलेमान जा दाऊद जा ये सब नंबर वाइज जीअं नबी आया आहिनि उन्हनि जा उम्मती हलंदा 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 जन्नत जा दरवाज़ा बंदि टिकटूं हथ में अथनि बीठा मौला असांजो हिसाब थी वियो आहे असांखे साल गुज़री विया आहिनि हिते जन्नत जे दरवाज़े ते साल साल अञा असां बीठा आहियूं जन्नत जा दरवाज़ा नथो खोली अल्लाह चवंदुनि बीहो बीहो मुंहिंजे महबूब जा उम्मती अचनि उन्हनि जो हिसाब किताब रहियल आहे उहे सभिनी खां देर सां पैदा थिया हा इन करे हिसाब बि आख़िर में उन्हनि जो थींदो पोइ उहे जेके जन्नती थींदा उहे टिकटूं खणी अचनि त पोइ मां जन्नत जा दरवाज़ा खोलींदुसि सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह केड़ा अल्लाह के प्यारा हो ऐं तव्हां असां वरी न अल्लाह जे वेझो न रसूल जे वेझो न असां नमाज जे वेझो न क़ुरान जे वेझो मस्जिदूं गैरा बा ऐं ओड़ो अल्लाह छा थो चए उन्हनि सभिनी खे बीहो मुंहिंजे महबूब जा उम्मती अचनि पोइ जन्नत जा दरवाज़ा खोली जन्नत जा दर खुलिया मुस्तफा जा उम्मती आया जन्नत जा दर खुलिया खुलिया जो त हुननि तकड़ कई त असां अॻ में बीठा आहियूं त वञूं मलाइकनि हथ ॾेई चुन पोइते थी बीहो अवल मुस्तफा जा उम्मती अंदर वेंदा सुभान अल्लाह अरे हे आया पो हिसाब किताब पो थियुनि असां अवल बीठा हासे इंतजार में त दर खुलनि वरी जे दर खुलिया हिननि जे करे ठीकु आहे हाणे आया हाणे त असां अवल वञूं न मलाइकनि चवनि न दर बि इन्हनि जे करे खुलिया आहिनि अवल बि इहे अंदर वेंदा चओ सुभान अल्लाह अल्लाह वटि तव्हांजी इज़त इहा आहे हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां अल्लाह जे दीन सां जेतिरी मोहबत कयो बाक़ी हिननि फ़क़ीरनि त पंहिंजो सबूत ॾिनो त भाई असांजी ख़ुशी आहे पर असां हिन ते को साउंड खणी को दोल न वॼाईंदासीं मंगणार न घुराईंदासीं राग न कराईंदासीं दोस्तनि खे यारनि खे माइटनि खे ॻाल्हि वणे न वणे असां क़ुरान पढ़ाईंदासीं मदीने वारे साईं जी नात पढ़ाईंदासीं असां सां मदीने वारो साईं राज़ी थियो अल्लाह राज़ी थियो असांजो कमु ठही वियो सुभान अल्लाह अब्दुल गफ़ार इएं न अल्लाह राज़ी थिए मदीने वारो साईं राज़ी थिए हिननि पंहिंजो कमु कयो आहे हाणे जेका आयत सगोरी मां पढ़ी आहे उन जो तर्जुमो तशरीह तमां दोस्तनि न्यारो अर्ज़ रखां महीनो आहे पीरान पीर जो इन करे पीरान पीर जूं ॿ चारि करामतूं तव्हांखे ॿुधाईंदुमि उन जी ज़िंदगी ॿुधाए पोइ तव्हां खां इजाज़त वठंदुमि अल्लाह तव्हां खां राज़ी थींदो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो सलात कजो भेरो बुलंद आवाज़ सां असांखे अचण में देरि थी उन ॾींहुं तव्हां खां माफ़ी था वठो मां काॾे ॿाहिरि वियोसि कम सां भुल में हलियो वियुमि अब्दुल गफ़ार वारे पासे ॾे इन घर ॾे या शाख कुतरे कुतरे अलाए माल कुतरी अलाए माण्हुनि कुतरी आहे वयासीं त कार मोटाइण जो दगु ई न हाणे वरी गवांसे वञा जॾहिं ओॾो फेराए चा मां नओं ड्राइवर माण्हू नेठि हिकिड़े हंधि घिटीअ में फाथासीं अॻिते पिया कयूं त चीले में पिया वञूं पोइ हिते पिया वञूं त घरनि ॾे पिया वञूं पोइ अधु कलाक उते बीठा हुआसीं पोइ अलाह खणी हिकिड़ा पाड़े जा ड्राइवर मोकिलिया को घर पिया अचनि उहे लही पिया हुननि जो साईं तूं लहो त असां तोखे गाॾी कढी ॾियो ओॾे असांखे देरि थी वई असांजे लॻे सलात करियो बेरो बुलंदा सभई गॾिजी पढ़ो यार बि सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद बोला बुलंद आवाज़ सभई पढ़ो यार बि सल्ले अला मोहम्मद मुसलमान भाइरो अल्लाह अज़्ज़ व जल पंहिंजे सोने सच्चे कलाम पाक के अंदर फरमायो आ रब करीब फरमायो त वल्लज़ीन जाहदू फीना
लनहदियन्नहुम सुबुलना व इल्लल्लाह लमअल मुहसिनीन। सुभान अल्लाह। थोरो जोर सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो वल्लज़ीन ऐं उहे शख्स जाहदू फीना जन असां सां मिलण जी कोशिश कई जिदोजहद कई। चओ सुभान अल्लाह। चइबो त हिननि इंसाननि में हिकिड़ा अहिड़ा इंसान हूंदा आहिनि जेके अल्लाह सां मिलण जी कोशिश कंदा आहिनि। सुभान अल्लाह। अल्लाह सां मिलण जी कोशिश। ओ मुसलमानो तव्हां सां बि कोशिशूं कयूं आहिनि पर हिकिड़ा पिया चवनि बली ख़रीद कयां इहा कोशिश पिया कनि, हिकिड़ा पिया चवनि दुकान ठाहियां इहा कोशिश पिया कनि, हिकिड़ा पिया चवनि त नौकरी वठां इहा कोशिश पिया कनि। मुसलमानो अल्लाह जो क़ुरान तो चवे हिकिड़ा अहिड़ा माना आहिनि जेके अल्लाह सां मिलण जी कोशिश था कनि। सुभान अल्लाह। इन चांडीअ फ़क़ीर खे जगायोसि। चओ सुभान अल्लाह। कंहिंसां मिलण जी कोशिश था कनि अल्लाह सां। पोइ जेके जाइ ठाहिण जी कोशिश था कनि उहे जाइ ठाहे था वञनि, जेके बनी वठण जी कोशिश था कनि उहे बनी वठी था वञनि, जेके दुकान ठाहिण जी कोशिश था कनि से दुकान ठाहे था वञनि, जेके नौकरी वठण जी कोशिश था कनि उहे नौकरी वठी था वञनि। पोइ जेके अल्लाह सां मिलण जी कोशिश था कनि अल्लाह सां छो न मिलंदा। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर मुर्शिद हुसैन। लियो ख़बर कसम दव अल्लाह जो अल्लाह सां मिलण जी कोशिश कनि अल्लाह मिलंदो या न मिलंदो। अल्लाह वडेरो त न आहे त मां न मिलंदुसि, MP MNA त न आहे त मां न मिलंदुमि दर बंदे। हो त चए थो मुंहिंजा बंदा मूंसां मिलनि मां त मिलंदो मां। हाणे इन अल्लाह सां मोहबत अथव न त ॿेली अल्लाह खे मञो हेॾे सुरी अच मुंहिंजी आॾो त वियो। सुभान अचो अल्लाह। अचो सीअ में परे परे छो वेठा आहियो? वेझो थींदो त सीउ बि घटि थींदो ऐं मुंहिंजे आॾो थींदो त ॻाल्हाइण ॿोलाइण में सवला थींदा। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुसलमान भाइरो जे क़ुरान में लिखियल आहे त हिकिड़ा बंदा अहिड़ा आहिनि जेके अल्लाह सां मिलण जी कोशिश था कनि। पोइ चइबो त हिन दुनिया में अहिड़ा बाना आहिनि जेके अल्लाह सां मिलण जी कोशिश कंदा आहिनि। तव्हां असां न आहियूं त न आहियूं पर चइबो त आहिनि जेके अल्लाह सां मिलण चाहींदा आहिनि। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। हलो ठीकु आहे, हे मिलनि था पोइ अल्लाह छा थो करे, मिलेनि थो या नथो मिले? ॿुधूं पुछूं था क़ुरान खां। अल्लाह ताला क़ुरान में फरमायो, रब करीम फरमायो लनहदियन्नहुम सुबुलना। अल्लाह तो फरमाए हो मूंसां मिलण जी कोशिश कंदा आहिनि ऐं मां रब वरी पाण ॾसींदो हान हे रस्तो अथव मुंहिंजो, अचो अचो। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। अल्लाह छा चवंदो अथनि? हे रस्तो अथव, हे रस्तो अथव, हे रस्तो अथव। ऐं लनहदियन्नहुम सुबुलना माना चए थो असां उन्हनि खे ॾेखारींदा आहियूं पंहिंजा रस्ता। माना घणा रस्ता आहिनि अल्लाह सां मिलण। सुभान अल्लाह। अल्लाह सां मिलण जा घणा रस्ता। हिकिड़ो रस्तो न आहे जो तव्हां परेशान थियो भई सोड़ थींदी, रश हूंदी, अल्लाह सां न मिली सघंदासीं। चवे थो न न घणा आहे। जाॾो वणई ताॾो अच, मां अल्लाह तुंहिंजा रस्ता खोलिया थो। चओ सुभान अल्लाह। मुसलमान भाइरो अल्लाह ताला फरमायो लनहदियन्नहुम सुबुलना। जेके असां सां मिलण चाहींदा आहिनि असां पंहिंजा रस्ता उन्हनि खे ॾसींदा आहियूं पाण। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हाणे अल्लाह पाण ॾसे त पोइ इहे बंदा मिलंदा ई मिलंदा न साईं, जिन खे रब पाण रस्ता ॾसे। मुसलमान भाइरो
हिकिड़ो रस्तो नमाज जो भी आहे, नमाज पढ़ंदे पढ़ंदे वञी हिकिड़ा अल्लाह सां मिलंदा आहिनि। हिकिड़ो रस्तो खैरातुनि जो आहे, खैरातूं करे करे वञी हिकिड़ा अल्लाह सां मिलनि। हिकिड़ो रस्तो इंसान ज़ात ॾे ख़िदमत जो आहे, इंसाननि जूं ख़िदमतूं करे करे केतिरा वञी अल्लाह सां मिलंदा आहिनि। मुस्लमानो हिकिड़ो रस्तो वरी इहो आहे जो तव्हां सां सॼो ॾींहुं कमाए कमाए दौलत ॾे पुठियां घुमी घुमी जेॾी महिल राति जो सुम्हंदा आहियूं त अल्लाह सां मिलण वारा वरी राति जो उथी बि अल्लाह अकबर कंदा आहिनि। सुभान अल्लाह। असां सवड़ियूं विझी कंबल विझी गरम बिस्तरो करे सुम्हंदा आहियूं त हो वरी लोहड़ी वेड़े वुज़ू करे मुसलो विछाए कंदा आहिनि। अल्लाह अकबर। सुभान अल्लाह। असां सॼी राति घोंघरा हणंदा आहियूं, हो सॼी राति अल्लाह जी तस्बीह पढ़ंदा आहिनि। चओ सुभान अल्लाह। पोइ जीअं राति गुज़रंदी असुर थींदो वेंदो ऐं रब करीम पंहिंजा दरवाजा खोलींदो। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। भेटाई छा थो चवे पियो? भेटाई थो चवे पियो त संझे सुम्हण पेर ड्रिघा करण। असां पेर ड्रिघा करे सुम्हंदा। चवे पियो संझे सुम्हण ओ पेर ड्रिघा करण, इहो कम कमीण अखियुनि खे ओजागा ॾई नजे ॾिसल से पिरी कीअं पसल जन नेण हेराया निंड ते। अल्लाह। बेटा तो चए त पिरी उहे पसंदियूं जेके जागंदियूं। छो तो ससुई खे गाईंदो आहे न, मारुई खे गाईंदो आहे, ससुई खे गाईंदो आहे, सोणी खे गाईंदो आहे, इन करे औरत वारे अंदाज में तो चए। संझे सुम्हण पेर ड्रिघा करण, इहो कम कमीण अखियुनि खे ओजागा ॾई नजे ॾिसल से पिरी कीअं पसल जन नेण हेराया निंड ते। सुभान अल्लाह। जॾहिं महिल ससुई जा ॾेर आया हा, पुनल खे ज़ोरी खणी विया हा राति जो, ससुई खे निंड वठी वई। जॾहिं ससुई उथी जागी पुनल न ॾिठई। ससुई चयो त मां पुनल ॻोल्हींदसि। बेटा इहो ने सॼी ससुई जो अंदाज़ बयान कयो आहे। असल में बेटाई असांखे तो चवे त तव्हां जो पुनल अलाह अथव, तव्हां पंहिंजे पुनल खे ॻोल्हियो। तव्हां ससियूं बणिजो, पुनल तव्हां जो अलाह आहे। मुस्लमान भाइरो, ससुई निकिरी पई, सहेलियूं पियो चवनि से ओ ससुई पुनल आलाए काॾे हलियो वी, ऐं हो त पंहिंजे भाइरनि सां हलियो वी। ससुई बि चवेल त पाण ई ईंदुमि होत। सुभान अल्लाह। हाणे पुनल नाले बि चए थो पाण ईंदो जी, चवे पई पाण ई ईंदुमि होत, ओ कुझु आऊं बि अॻ भरी थियां। असांखे तो बेटा ई समझाए। चवे तो हो बि ईंदुई पर तूं बि कुझु सुर। ससुई बि चवे त पाण ई ईंदुमि होत, ओ कुझु आऊं बि अॻ भरी थियां। बेटा ई तो चवे त रब परचण जे लाइ तयार वेठो अथई, पर तूं बि थोरो सुर। हो तोसां मिलण जे लाइ राज़ी अथई, पर तूं थोरो ओॾांहुं हल। पर असांजो त ख़्याल ई कोन्हे।
असांजो ख्याल ना आहे असां सॼो ॾींहुं गुज़ारे रात जो अचे सुम्हूं था वरी बि रिमोट हथ में आहे टेलीविज़न हलाईसीं LCD हलाईसीं मोबाइल खोलीसीं असां इहो न सोचियोसीं सुबुह खां वठी हींअर ताईं शाम ताईं राति ताईं मां जेको कुझु कयो इन में मां पंहिंजे अलाह जे लाइ छा कयो इहो असां न सोचींदा मां पंहिंजी क़बर जे लाइ छा कयो मां पंहिंजी क़यामत लाइ छा कयो सॼो ॾींहुं गुज़ारे वरी रहंदो बि राति जो मोबाइल में टेलीविज़न में मोह विझी माना इहो सोचियोसीं न त यार हेॾो ॾींहुं गुज़ारियो का घड़ी त मां अलाह खे यादि कयां हा का घड़ी मां अहिड़ो कमु कयां हा जंहिंमें मुंहिंजो रब राज़ी थिया या कॾहिं सोच ई नथी अचे तॾहिं तो बेटाई चवे त इन छो थो करी कुछ थोरो सोच त सही तू थोरो सोचींदे हो घणी रहमत मोकली सुभान अल्लाह ऐं अल्लाह साईं नबी साईं के चयो पंहिंजे उम्मतन के चइजान पंहिंजे उम्मतन के त अल्लाह ॾे हलो पो मां चई थो छॾियां पंहिंजे उम्मतन के चइजां तो हो मूं ॾे गिराठ सुरंदा न गिराठ मां हथ सुरंदो मान सुभान अल्लाह हो मुडे हथ सुरंदा मां लांग जेतरो जे बिलांग हण पिया मां एतरो सुरंदो मान पंहिंजे उम्मतन के चइजां हो मुडे पंध पंध ईंदा मां ड्रोड़ंदो ईंदो मान सुभान अल्लाह हो पंध पंध ईंदा त मां ड्रोड़ंदो ईंदो मान पोइ रब थी करे जंहिं असांखे खाधो पीतो रिज़्क अबो अम्मा बच्चा ॿार हथ पेर उज़वा अखियूं चप वात नक कन हे सभु नेमतूं उन जूं हीअ ज़मीन धरती पाणी सिज चंड सभु उन जो हो पैदा करण वारो त बि तुंहिंजे लाइ तो चवे तूं पंध ईंदे मां ड्रोड़ंदो ईंदोसां हुन जी तोसां एॾी मोहबत आहे तुंहिंजी हुन सां अलाए कॾहिं पैदा थींदी बाक़ी नाले में त असां चऊं था साईं अलाह असांखे वॾो प्यारो आहे कहिड़ो प्यारो आहे सॼो ॾींहुं हुनखे यादि न कयूं हुनखे सजदो आहे 5 टाइम सजदो न कयूं हुनजो क़ुरान असांजे घर पियो आहे हुनखे चोलनि में वेड़े रखियो अथऊं करे खोले पढ़ूंसि नथा इहो क़ुरान छो मोकिलियो अथई तावीज़ आहे असांजे लाइ त घर पियो हुजे लड़कियो त असांजे जिन भूत न ईंदा न हुन क़ुरान असांजे जीअं न पंहिंजो पीउ पुट ॾे ख़त लिखे ऐं पुट हुनजो ख़त खोले न पढ़े पोइ इहो पुट आहे जेको पीउ जो ख़त नथो पढ़े अलाए पीउ छो ख़त लिखियो अलाए छा लिखियई हे रब बि तव्हां असांखे हिकिड़ो ख़त मोकिलियो आहे चयो अथई पढ़ो त सही मां हिन में छा लिखियो आहे तव्हां ॾे सुभान अल्लाह असांने कुछ लिखियो अथई पर पढ़ंदव त ख़बर पवंदव असांने छा लिखियो अथई लिखण वारो अलाह आहे खणी अचण वारो मदीने जो साईं आहे असांखे ॾेई वियो आहे पियो आहे घर घर में पर असां पढ़ूंसि नथा असांजे अलाह असांने छा लिखियो आहे चओ सुभान अल्लाह पर जंहिंजी जंहिंसां मोहबत हूंदी आहे उहो ख़त लिकाए वञी कुंड सां पढ़ंदो त माण्हू बि न ॾिसनि मुंहिंजे महबूब मुंहिंजे यार मूं ॾे ख़त लिखियो आहे मां कुंड सां वेही आराम सां पढ़ां केरु मूंखे सीड़ाए बि न जे तुंहिंजी बि अलाह सां मोहबत आहे न त पोइ पासड़ो ॾेई चुपड़ी करे क़ुरान खोले वेही पढ़ो त मुंहिंजे अलाह छा मूं ॾे मोकिलियो आहे सुभान अल्लाह उनखे प्यार सां पढ़ चओ त जे मूंखे माण्हू सीड़ाइनि न रंडाइनि न मां पंहिंजे अलाह जो मोकिलियल किताब पढ़ां मूं ॾे छा मोकिलियो अथई सभई पढ़ो या रब सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला पढ़ो पढ़ो हबीबना सल्ले अला मुहम्मद मुसलमान भाइरो अल्लाह ताला फरमायो वल्लदीन जादू फीना जने असां सां मिलण जी कोशिश कई लनहदियन्नहुम सुबुलना असां पंहिंजा रस्ता ॾसींदा आहियूं ले हलिया चो सुभान अल्लाह हे असांजा रस्ता अथव ओ मुसलमानो चइबो त अल्लाह जा अहिड़ा बाना आहिनि जेके मिलण जी जिदोजहद कंदा आहिनि रब उन्हनि जे लाइ रस्ता खोलींदो आहे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह अल्लाह उन्हनि जे लाइ पंहिंजा रस्ता खोलींदो आहे रब करीम छा फरमायो
आयत नंढड़ी आ जुमला ट्रेन ले वडो कम रखियल आहे इन आयत में अल्लाह फरमायो इन्हनि जिदोजहद कई असां रस्ता खोलियासीं मौला हाणे इहो ॿुधाए त तोसां मिलिया या न मिलिया सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह तोसां मिलिया या न मिलिया छो त जिदोजहद तो उन्हनि कई रस्ता बि तो खोलिया कुरान में तो ॿुधायो आ पर एतिरो ॿुधाए त तोसां मिलिया या न मिलिया ओ मुस्लमानो अल्लाह ताला फरमायो व इल्लल्लाह लमल मुहसिनीन अल्लाह ताला फरमायो इहो छो था पुछो त मूसा मिलिया या न मिलिया इहे पुछा कयो त मौला तू मिले या न मिले ओ मुसलमानो रब फरमायो त व इन्नल्लाह ऐं बेशक अल्लाह लमअल मुहसिनीन इन्हनि नेकोकारनि सां गॾु आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर मुर्शिद हुसैन जिंदाबाद रहबर हुसैन मुसलमान भाइरो मौला तोसां मिलिया चई मां सां मिलियल छो मां पाण मिलियो आहियां न चई चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह मौला हे तोड़े पिया अचनि अलाह पुछे मां को परे आ जा हाँ मां इन्हें चवा हाँ त मूसा मिलिया इन्हें अचे पो तहां जे दिल में ख्याल थिया चइबो अलाह परे आ इने करे चई त मूसा न मिलिया आहिनि मां पाण मिलियो मां सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह व इन्नल्लाह लमअल मुहसिनीन अल्लाह इन्हनि मुहसिननि सां गॾु ओ जेके मुला तोखे चवनि था न त केर बि कोन्हे पीर फ़कीर को अलाह जो वली सभु असां जहिड़ा आहिनि उन्हनि खे चइजांइ मुला तूं भुलियो ई तोखे अलाह न मिलियो अथई इन करे तोखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई आहे रब क़ुरान में चयो आहे त हिकिड़नि बंदनि अलाह खे ॻोल्हियो रब रस्ता खोलियनि हो रस्तनि ते चढ़िया अलाह पाण चवनि न मुड़ंदा मूंसां मिलंदा मां पाण थो मिलां सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह पो अल्लाह जा बंदा अहिड़ा अथई जन सां अलाह मिलियो अथई जन सां अलाह सुभान अल्लाह पो हाणे असांखे अलाह सां मिलणो आहे त असां छा कयूं ॿ रस्ता अथव ॿ या त हुननि वांगुरु जिदोजहद कयो हुननि वांगुरु जिदोजहद कयो उथो अधु राति ॾियो परहेज़गार बणिजो जे इहो कमु नथो थिए त भला हुननि ॾे हलिया वञो छो त अलाह तो चए मां इन्हनि सां गॾु आहियां सुभान अल्लाह छा तो चए मां इन्हनि सां ऐं इन करे चई त जेकॾहिं मां इन तो चवां त हे मूसा अचे मिलिया आहिनि त पोइ गुनाहगार वेचारा चवंदा था अलाह परे आ हिननि मस ॻोल्हे ॻोल्हे लधो असां त गुनाहगार असांखे हथ न ईंदो इन करे रब चयो त मां इन्हनि सां आहियां जे गुनाहगार आयो जिदोजहद नथा करे सघो त भला इन्हनि ॾे अचो मां उते आहियां सुभान चओ अल्लाह सुभान अल्लाह हाणे ॾे आला वाल कंबर हलबो या न हलबो बेशक छो त अलाह तो चए हुननि जिदोजहद करे मांखे ॻोल्हियो मां मिलियो मान हाणे जे तूं जिदोजहद नथो करे सघी मुतकी नथो थी सघी गुनाहगार हुई न तूं हिन ॾे अच मां उते आहियां सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह हिकिड़ो जिदोजहद वारो रस्तो मेहनत वारो हिकिड़ो वरी शॉर्टकट अलाह सां मिलण जा ॿ रस्ता आहिनि हिकिड़ो जिदोजहद वारो हो वठंदे त वली जेको जिदोजहद कंदे त वली थींदे उन सां बि अलाह मिलंदो ऐं ॿियो वरी रस्तो इहो आहे त वली न थींदे पर वलीअनि जो दोस्त थींदे अलाह मिलंदी सुभान अल्लाह ऐं मुबारक हुजे तव्हां सुन्नियुनि खे जेके सुन्नी आहियो न तव्हां वटि अलाह इहे ॿई रस्ता रखिया आहिनि जिदोजहद कंदो त बि तव्हांजे लाइ रब रस्तो रोकियो न आहे भली गुनाहगार हुजे उथी परहेज़गारी शुरू करे रब चए थो मां पंहिंजो वली बणाईंदोमांसि मां मिलंदोमांसि जे नथो करे सघी त वरी वलीअनि ॾे त तूं वेंदो ई अलाह चए थो मां उते हूंदो आहियां जिथे तूं ईंदो ई सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह इन करे मुलनि जो पासो छॾियो चओ पुट तव्हां अलाह ॾिठो ई कोन्हे तव्हां सां मिलियो बि कोन्हे इन करे तव्हां वलीअनि खे मञो बि नथा इन्हनि ॾे वेंदा बि न कयो अलाह जे वलीअनि ॾे हलो अलाह हुननि वटि अथव सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह
बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हथ मथे खणी चओ सुभान सलात करियो भेरो बुलंद आवाज़ सभई गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद। हाणे महीनो आ पीरन जे पीर जो इन करे अचो त दिल पर दस्तगीर जूं बचार ॻाल्हियूं ॿुधायां। सुभान अल्लाह। नंगर तैयार न न चढ़े न इहो आहे अलाए हाणे जो हिते की चढ़े इहो वरी घर जो आहे। सुबह सलात के वरी बेरो सभई गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद। मुसलमान भाइरो पीरन जो पीर दिल पर दस्तगीर सैयदना सैयद अब्दुल कादिर जीलानी दो फरमाए पियो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। चवे तो मां नंढड़ो हुयुमि में मदरसे में पढ़ंदो हुयुसि बाबो मुंहिंजो गुज़ारे वियो हो अमड़ खां मोकिलाए जीलान छॾे पंहिंजो शहर छॾे बगदाद आयो हुयुमि मदरसे में पढ़ंदो हुयुसि गरीब सैयद हुयुसि पीरान पीर बाज़ार गरीब नंढड़ो तालिबे इल्म पीरान पीर तो फरमाए पियो मदरसे मां सबक वठी पो मदरसे में वेहण में मज़ो न ईंदो हो तालिबन सां कचहरी करण में मज़ो कोन ईंदो हो मदरसे मां निकिरी बगदाद खां ॿाहिरां पननि में झंगलनि में हलियो वेंदो हुयुसि। सुभान अल्लाह। अकेलो सैयद नंढड़ो ये पीरान पीर इने थोड़ी बणियो आहे हालांकि ॼमंदे ॼाम हो पर वरी मथो मेहनत की वरी मथो मेहनत की चवे पियो बलिल में वञी अल्लाह जो ज़िक्र कंदो हुयुसि पो ज़िक्र करण में अहिड़ी मूंखे मस्ती अचे वेंदी जो उन मस्ती में ड्रोड़ंदो हुयुसि। सुभान अल्लाह। अखियूं बूटे इन ड्रोड़ पाए चवे पियो ड्रोड़ जो पाईंदो हुयुसि ड्रोड़ पाए वरी अखियूं जो खोलींदो हुयुसि माण्हू ओपरा ॾिसी पुछा कंदो हुयो मान केरु आयो हो मूंखे ॿुधाईंदा फिलाना आयूं पो मांखे शक पवंदो हुयो हे त ॿी क़ौम जा माण्हू आहिनि पुछा कंदो हुयो मान कहिड़ो शहर आहे ॿुधाईंदा हुया फिलाणो मुल्क आहे माना पीरान पीर अखियूं बूटे ड्रोड़ जो पाईंदो हुयो त हिक मुल्क मां निकिरी ॿिए मुल्क में वञी पहुचंदो हो। सुभान अल्लाह। हिकिड़े मुल्क मां निकिरी ॿिए में हलियो वरी अखड़ियूं बूटे वरी ड्रोड़ जो पाए तो वरी ओॾे इराक पहुची बगदाद में चओ सुभान अल्लाह। मुसलमान भाइरो इन्हनि अल्लाह जे वली अल वलियूं जिदो जहदियूं कयूं आहिनि मुजाहिदा कया अथनि पाण तो फरमाए पीरन जो पीर त सालन जा साल मां अन्न कोन खाधो 10 साल रातिन जा पीरान पीर जंगलन में रहियो हो वणन जा मेवा खाईंदो हो वणन जा पन खाईंदो हो सब्जिन जा पन खाईंदो हो कहे कहे वणन जूं पाड़ू जेके खाइण जहिड़ियूं हूंदियूं उहे खाईंदो हो पर रब करीम खे राज़ी करण जे लाइ जंगलन में इबादतूं कंदो हो।
सुभान अल्लाह तॾहिं वञी पीरान पीर बणियो मुसलमान बा पोइ अल्लाह ताला वरी उन जो एॾो शान कयो आहे एॾो रब उन जो मकाम बुलंद कयो आहे जो हुयो अरबस्तान जो इराक मुल्क जो हुयो पर तारीफ़ उन जी सिंध वारा था कले रुगी सिंध जा मौलवी न था कले पर तव्हां अणपढ़ियल बे अॼु ताईं दस्तगीर जी यारीअ ते मुफ्त में खीर विरहाईंदा आहियो सुभान अल्लाह खीर तव्हांजो मुफ्त में तव्हां विरायो कावड़ मुला खे थी वठे और हिननि जो खीर आहे पंहिंजो खीर अथनि पैसा नथा वठनि मुफ्त में था विराइनि दस्तगीर जे नाले ते था विराइनि ईसाल सवाब था कनि तोखे कावड़ छो थी वठे ॾिसो त सही पर इहो पीरान पीर जो शान आहे भली हे माण्हुनि खे झलनि त झलनि असांजा रुॻी मर्द थोरा ई असांजा नंढड़ा ॿार बि सुञाणींदा आहिनि चवंदा आहिनि दम दस्तगीर दम दस्तगीर सुभान अल्लाह असांजे घरनि में वेठल पढ़ियल मायूं अणपढ़ियल मायूं बि चवंदियूं आहिनि पीरान पीर दस्तगीर उन जूं यारियूं असांजूं औरतूं बि विराईंदियूं सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सलात करे बेरो सभी घर जी पढ़ो यार रब सल्ले अला हबीबना सल्ले अला मोहम्मद या रब सल्ले अला करीमना सल्ले अला मोहम्मद पीरन ने पीर दिलबर दस्तगीर 10 साल रातन जा जंगल में रही अल्लाह जी इबादत कई रब एड़ो बनायुस जो अल्लाह चेस हाने जिए तू चवंदे तिए थींदो वींदो सुभान अल्लाह हाने जिए तू चवंदे इने थींदो चओ सुभान अल्लाह माण्हुनि खे दीन सेखारींदो हो माण्हुनि खे इल्म सेखारींदो हो वड़ा वड़ा आलिम पीरान पीर जा शागिर्द हा कुरान पढ़ाईंदो हो तफसीर पढ़ाईंदो हो हदीसूं पढ़ाईंदो हो ओ मुसलमानो पो रब करीब चयोसो सुहिणा हाणे तुंहिंजो अहिड़ो मक़ाम मां अल्लाह वटि एॾी तुंहिंजी इज़त जिए जुबान सा तू चवंदे तिए मां रब करीम करे छड़ींदुसि सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह हिकिड़ो बुजुर्ग जंहिंजो नालो आहे अबुल हसन अली अल अज़जी उन वटि पीरनि जो पीर आयो उहो बुजुर्ग बीमार थी पियो हो उन्हीं वटे पखी हुया पखिल में एक कबूतरी आ उन अबुल हसन अली अल अज़जी पीरन जे पीर के बुधायो क़िबला इन के 6 महीना थी विया आहिनि अंडा न थी ॾे वरी बि कुमरी जी असां वटि तोतो ॿोलींदो आहे इन पखी हो हिकिड़ो उन जो नालो कुमरी उन बुजुर्ग बुधायो पीरान पीर के त साईं हिया अलाए बीमार अलाए छा 9 महीना थी विया अथसि बोले ई कोन थी बोलण छॾे ॾिनो अथई पीरन जो पीर वयो कबूतरी जे मथां बि चवेसि पियो जंहिं मालिक जे घर थी रही उनके फायदो छो नथी दी माना अंडा लाए बच्चा पैदा कर इनके फायदो दे वरी कुमरीअ जे मथों भी पीरन जो पीर पियो चवेसि अल्लाह जे जिक्र का पंहिंजी जुबान बंद छो कई थई पीरन जे पीर जा ये लफ्ज चवण कुमरी उन वक्त बोलण शुरू थी वई सुभान अल्लाह के पखी न ये जो बोलींदा आहिनि कुछ पंहिंजे बच्चन सां ॻाल्हाईंदा कंदा आहिनि बाक़ी इहे तव्हां तवज्जो कयो सिज उभरण वारो थींदो न अञा निकिरंदो न त पखी पंहिंजे वणनि में बोलण शुरू कंदा
वरी बियो लहण जो टाइम थींदो आ इनी महिल बि तव्हां कन ॾींदो त पखी चूं 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 आवाज़ उन्हनि जा शुरू थी वेंदा तव्हां असां बि इबादत कंदा आहियूं हे बि रब करीम जी इबादत कंदा आहिनि सुभान अल्लाह इहो इनी महिल अलाह जी तस्बीह पढ़ंदा आहिनि चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह पर कॾहिं कॾहिं आधी रात जो बि पखियुनि जा के आवाज़ ईंदा आहिनि माना जीअं असां में अधु रात जो इंसान उथनि अलाह जा दोस्त इन के पखी बि आधी रात पंहिंजे रब खे यादि रखा चओ सुभान अल्लाह कंहिं आशिक चयो आहे चयो त ईंदा आधी रात उथी पखीला ते लवने आधी रात उथी पखीला ते लवने पंहिंजे मालिक जो वेठा हमद पढ़ाने आधी रात उथी पखीला त्यों लवन आधी रात उथी पखीला ते लवन पंहिंजे मालिक जो वेठा हमद पढ़ाने आधी रात उथी सुभान अल्लाह चओ सुभान मुसलमान भाइरो पीरन जे पीर दिलबर दस्तगीर वाइस पे फरमायो ऐं पीरान पीर जे वाइस में सवे न हज़ारे न लखे माण्हू ईंदा हाणे लखनि माण्हुनि में लाउड त हुयो कोन उन्हनि में आवाज़ कीअं वञे पर पीरान पीर जी या करामत हुई अल्लाह ताला उनखे या ताकत ॾिनी हुई जहिड़ो आवाज़ पीरी सिफ़ वारा ॿुधंदा हुआ ओतिरो ई आवाज़ आख़िरी सिफ़ वारा बि ॿुधंदा हुआ सुभान अल्लाह माना इन न हूंदो त पोयां इन न हूंदो आवाज़ सभिनी वटि हिकु चओ सुभान अल्लाह इने वॾो मजमो लॻो पियो हो पीरान पीर वाइज़ पियो करे हिकिड़ी सिरण आई हर हर उने मजमे जे मथां उॾामे पई ऐं पंहिंजा आवाज़ पई करे पोइ असां माण्हू सादा हूंदा आहियूं अहिड़ो को आवाज़ थींदो आहे पोइ असां वरी ओॾे ॾिसंदा आहियूं हालांकि क़ुरान पढ़जे वाइज़ थे भली हेॾो को लकड़ो तो सोरे को ड्राए तो तव्हां ओॾे न ॾिसो तव्हां ॿुधो वई हे लाउड वारो हिनजो थोरो खार खुर थींदी न हे उथंदो त तव्हां ॾिसंदव पोइ मां कॾहिं कॾहिं चवंदो आहियां भाउ बंदूक कोन थो खणे तव्हां हेॾे मूं ॾे ॾिसो हुनजो तार सुरी वई आहे ठाहे सही आहे भलो थो हले खिलण जी ॻाल्हि न आहे बाबा साईं पीरान पीर वाइस पे फरमायो उहा सिरन मथां आवाज़ पई करे माण्हू ओॾे हर हर ॾिसनि पिया पीरन जे पीर खे ॻाल्हि न वणी मां क़ुरान थो ॿुधायां मदीने वारे घोट जी हदीस पियो थो ॿुधायां हे हर हर मुंह मथे था कले वाइज़ नथा ॿुधले पीरान पीर के कावड़ जो आई पान अखड़ियूं खड़ी सिरण दे जो निहारियो सिरण के इए थक लगो जणो कहीं बंदूक हयस उते जो उते अचे जलसे में किरी मरी वई हेठ किरी मरी वई रहंदो माण्हुनि जो ओॾे ध्यान थियो किरी भी उते जो उते पीरान पीर साईं पंहिंजे ख़लीफ़े खे चयो इन मोहल सिरण खे हेॾे खणी अचे मुंहिंजे कुर्सी भरिसां रखे सिरण खे खणी अचे पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जे कुर्सी जे भरिसां रखियो हाणे पाण वाइज़ करण लॻा उन्हनि खे दीन सेखारण लॻा जेॾी महिल दीन सेखारे बस कयो पान फरमायल मता हिनल मजा कंहिंजो न कंहिंजो इहो ख्याल वञे
पीरान पीर बेगुनाह वेचारी सिरण के मारे छॾई कावड़ में उन जो सिर खई हुआ त वेचारी बेखबर हुई उनके केड़ी खबर त पीरान पीर वाइस तो करे कुरान तो पढ़े हुआ त बेजुबान जानवर हुई उन जो सिर पीरान पीर छो खयो छो त तवा में एड़ा मानू हुंदा आहिनि जेके रुगी वतंदा आहिनि एतराज कंदा इन करे पीरन जे पीर जेडी बल वाइस बंद कयो बंद करण का पो सिरण जे मथो हथ जो घुमाई त जिंदा थी उड़ा मंदी हली वई सुभान अल्लाह जिंदा थी उड़ा मंदी हली वई सभनी मानू डिठी अखिन पीरान पीर जो मता हिन जो कंजो ईमान खराब थे त छो मारी ही अल्लाह जो वली हुआ बेचारी बेजुबान हुआ उनके हाने हिते जो पखी जे फिरे त असां डंडो खणी मारियो ठहे त कोन थो पीरान पीर त पंहिंजे नज़र सां उन कावड़ वारी नज़र सां मारी असां त वरी लटकणी हणंदासीं पर बेजुबान उनखे कहिड़ी ख़बर बा हो जलसो तो फिटाए जरूर खलल पदो अरे मौलविया चाहे हो जानवर के तो मारा है त बाने जलसो फिटायो त तवां जे दिमाग ते असर पवंदो पीरान पीर बि चयो मत आहिनि जे दिमाग में खलल पए हथड़ो जो घुमाए तो उड़ा मंदी हली चओ सुभान अल्लाह अल्लाह जा वली जेके अल्लाह सां मिलंदा आहिनि अल्लाह उन्हनि सां मिलंदो आहे न पोइ रब चवंदो त हाणे जीअं तव्हां चवंदो ईअं थींदो चओ सुभान अल्लाह हिकिड़ी ॻाल्हि बस पीरान पीर दिलबर दस्तगीर ॿुधायो त पोइ तव्हां को इजाज़त थो वठो छो त टाइम चङो थी वियो आहे राति जो बि टाइम अहिड़ो आहे वरी विहांव शादी आहे वरी ॿिया बि पंहिंजा कयो न वञी खबरदार बस अहिड़े हिन को मायूं बि मारे मुंझ कयूं हुन अलाए छा न त मायूं पंहिंजूं कंदियूं न साठ सवण अलाए छा छा अलाह ख़ुशि कंदो रब करीम असां सभिनी खे मर्द औरतूं अमड़ियूं भेनर सभिनी खे रब करीम हिदायत अता फरमाए पंहिंजे दीन इस्लाम जी समझ ऐं मोहबत अता फरमाए सलात करियो बेरो सभई गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मद मुसलमान भाइरो ये अल्लाह जा वली है रुगी रब करीम जी इबादत कोन कंदा आहिनि इबादत त कंदा आहिनि पर तव्हां सां इंसाननि सां मोहबत बि कंदा आहिनि ग़रीबनि जूं मददूं कंदा आहिनि मिस्कीननि जी हेल्प कंदा आहिनि इन करे अल्लाह उन्हनि सां राज़ी हूंदो आहे सुभान अल्लाह असांजो भाउ भाउ सां असांजी मोहबत न रही आहे भाउ भाउ को नफ़रत थो करे मिट माइट त परे थी विया वयूं हलियूं मिटियूं माइटियूं वयूं भाई पियूं बिरादरियूं अल्लाह जो कसम अॻे वॾा मज़ा हूंदा ॻोठ में पाड़े में हिकु उताक हूंदी सभु वञी उन ते गॾु थींदा केरु कंहिंखे तानो मेणो कोन ॾींदो सारे जूं रातियूं मुंड पिया ॿरंदा हा माण्हुनि में मोहबत हूंदी हिकिड़े जो महिमान ईंदो सॼे पाड़े जा अचे मिट माइट उन महिमान सां कचहरी कंदा मुसलमान भा असां वटि उहा सिक मोहबत हली वई छो हली वई असां सभु पैसे जे पुठियां लॻा पैसो प्यारो आहे हाणे पैसो प्यारो आहे त सही महिमान पराओ त मां छो वञा मिसाल ख़र्च केरु करे भा भा पे पैसे ते अटकिया वेठा आहिनि हिक ॿिए खां जुदा फुट ज़मीन जो इंच ज़मीन जो केरु कंहिंखे नथो ॾिए भा भा खे नथो ॾिए बाबा साईं अल्लाह तव्हां खे ख़ुशि रखे पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर जे कचहरी में महफ़िल में हिकिड़ो शख्स आयो पासड़ो ॾेई अचे वेही रहियो मुंहं ते परेशानी जा निशान पीरान पीर सॾु कयुसि हेॾिया जेॾी महिल वेझो आयो पाण पुॼुसि केरा चई साईं ॿाहिरियों आया बगदाद जो न आया साईं फरमायुसि छो परेशान आ
चई क़िबला दजले दरिया का परिया गोठा आयो हुयो में बगदाद में गरीब आया शहर में घुमंदे फिरंदे पैसा खपी विया बेड़ीअ तां टपण जो दजले दरिया तां टपण जो किराओ कोन हुयो वयुम दरिया ते मीर बार के चयम में बेड़ी भरी पई थई मां हिक मिस्कीन के बिना भाड़े टपाए छो त मां मिस्कीन आया पैसा मुझा खपी विया आहिनि ॻोठ मुझो परते आ बचड़न सा मिलन तो चाया वञण तो चाया पर मीर बार तड़का दिना बेड़ी मो लाहे छॾई मोटाए छॾई क़िबला हिते को मुझो दोस्त कोने को माइट कोने हाणे परेशान आया त कीअं दजलो दरिया टपी पंहिंजे ॻोठ वेंदुसि सुभान अल्लाह मुसलमान भा पीरान पीर फरमायो इहा ॻाल्हि आहे चया अञा इहो ॻाल्हाइनि पिया वेठा त हिकिड़ो फकीर सजण जहिड़ो हे साईं कंबर वारे जो फकीर आहे इन को पीरान पीर जो फकीर हो मुरीद वो आयो अजे चई साईं कमायो हम मेहनतड़ी कयम उन मो 30 दीनार तव्हां के तो ॾियां हिते भी फकीर था अचन मुसाफिर था अचन उन्हनि खे लंगरड़ो तव्हां खारायो था ए मुंहिंजा 30 दीनार तव्हां के हुजन इहो लंगरड़ो कंहिंखे खाराए चओ सुभान पीरन जे पीर उहे 30 दीनार खया खणी करे उन मुसाफिर के ॾिनले उनके चयना ने तुझो भी कम था कयूं पर इहो जेको लालची मीर बारा ए 30 दीनार तू न झल जाए ये खणी वनी इन मीर बार के ॾिजाए ऐं चइजांसि त सैयद अब्दुल कादिर जिलानी चयो थई अॼु ॾींहं खां वठी जेको बि ग़रीब चई जंहिंखे पैसा न हुजनि उनके कॾहिं भी बेड़ीअ मो न लाहिजांइ उन्हनि जो किरायो असां तोखे अॻ में ई ॾेई था छॾियूं मिस्कीननि के मुफ्त में दरिया टपाइजांइ सुभान अल्लाह ये दी अल्लाह वारा हाणे असां कंहिंखे परेशान था ॾिसूं मस्जिद में को टपी आयो रोड ते टपी आयो पोइ को जमायती हेॾो थो वञे को हेॾो थो वञे को हेॾो थो वञे छो चई इहो परेशान वेठो आहे लॻे थो कुझु घुरंदो हिन जा पैसा खुटा ठीकु आहे असां मञूं था त माण्हुनि मकर बि कया आहिनि पर यार मकरनि में असां कंहिं असुल ओरिजिनल माण्हूअ खे कंहिंखे परेशान खे बि कंहिंजे वेझो न वञूं कंहिंजी हेल्प न कयूं कंहिंजी मदद न कयूं चलो ठीक है तव्हां ॿाहिरि जी नथा कयो तव्हांखे शक आहे त भाई मकर थो करे ठगी थो करे पहिरियों पंहिंजे पाड़े में जांच लहंदा कयो तव्हांजे पाड़े में जेको तोखां ग़रीब आहे घटि आहे कॾहिं मींहुं थो वसे वींदो आहे तगारी ते मींहुं वसंदो तगारी बंदि आहे पोइ कॾहिं इहो सोचो थी त अॼु हिन ॾियारी न कमाई हूंदी मथां घर अटो न हुजेसि सोचो त तू चवंदे थई मां पाण ग़रीब आहियां अरे भाई तो वटि भला अॼोके ॾींहं जो खाधो आहे 2 जो 3 जो 4 जो एतिरो त तुंहिंजो हूंदो न तू रुॻी हिकिड़े ॾींहं जो हुनखे ॾे हिकिड़ो वेलो हुनखे ॾे त सही कुझु त कुर्बानी कर पोइ तूं कुझु कुर्बानी कंदे त रब चवंदो त तूं पाण बि एॾो आसूदो न हुए पर ग़रीब जी मदद कई थी मां तुंहिंजी मदद कंदुसि सुभान अल्लाह हल साईं तोखे दिमाग में चवंदो नफ्स चवंदी शैतान चवंदी त पोइ अलाह तुंहिंजी मदद थो करे उन ग़रीब जी पाण छो नथो करे जो एॾो उहो ग़रीब प्यारो अथसि जो तूं मदद करीस त तोखे थो ॾे मिड़ई मुला था तोखो कढनि अबा मुला कढनि पंहिंजे लाइ त तूं चओ मुला त तोखे चए थो तूं पंहिंजे पाड़े जे ग़रीबनि मिसकिननि जी मदद कर बाबा साईं हाणे तोखे दिमाग में शैतान चवंदो त अलाह खे जॾहिं ग़रीब जी मदद करणु एॾी प्यारी आहे पोइ पाण चवंदो तो ग़रीब खे जो ग़रीब बुख ते वेठो आहे तूं मदद थो करी तोखे थो ॾे अलाह तो चवे त मां हुनखे ॾियां
पर जेकर तू ॾींदेस न त मां तोखे ॾींदुमि तू हुनखे ॾींदे त इहो गरीब तोसां मोहबत कंदो मां अलाह तो चवां तव्हां पाण में पाड़े में जेके वेठा आहियो हिक ॿिए सां मोहबत कयो पर कंदो इन जॾहिं हिक ॿिए खे ॾींदो वठंदो मदद कंदो हिक ॿिए ते रहम कंदो त तव्हांजी पाण में मोहबत पैदा थींदी पोइ मां अलाह उन ते ख़ुशि थींदो आहे त मुंहिंजा बाना पाण में मोहबत था कनि सुभान अल्लाह इन करे तो चवां इन करे तो रब चए त मां चवां तो त तहां गरीबन खे ॾियो मां तहां खे ॾियां पोइ हो तहां सां मोहबत कंदा तव्हां मूं सां मोहबत कयो बाक़ी मां गरीब खे पाण ॾियां पोइ गरीब त तो ते सड़ियूं बूटियूं खाईंदो त भाउ मां हिन जे पाड़े में वेठो आहियां मूंखे मींहुं उठो मुंहिंजी मज़दूरी न लॻी हिन ज़ालिम जे घर गोश्त पियो पचे मूंखे यार कॾहिं हिन इहो पुछे ई बि न त दा तुंहिंजे बचर खाधो या न खाधो हाणे अलाह जो ॾिनुसि त तोखे त तोसां त मोहबत न कंदो न पर रब तो चवे त मां तोखे थो ॾियां तूं हिन खे ॾे तूं ॾेस त तोसां मोहबत करे माना रब तो चवे त मुंहिंजा बंदा पाण में मोहबत कन छो तो चवे आखिरी मिसाल ॾेई मां तव्हां खां पोइ इजाज़त वठां थो हिकिड़ो कुराड़ो पीउ आहे उनखे पुट आहिनि हिकिड़ो पुट आसूदो आहे ॿियो पुट गरीब आहे को मज़दूर आहे पोइ ईद बरात थींदी त मज़दूर पुट जे खे पुट बि आहिनि हाणे कुराड़े खे पोट आहे ॾे ख़बर ईद खां अॻे लठड़ी खणी होॾे वेंदो पुट ॾे हुन आसूद ॾे वेंदो या न वेंदो चवंदुसि त अबा तुंहिंजा पुट बूट सैंडल ॿ टे जोड़ा वरिता अथनि ओ बा मां तोखे पढ़ायो में मां पीउ आहियां हो मुंहिंजो पुट ॿियो गरीब जेको आहे गॾु गाॾो थो हलाए उन जे पुट जे लाइ पैसड़ा ॾे त मां हुननि खे लटा वठी चवंदो या न चवंदो पोइ जे हुन चवण वरतुसि त अबो दुआ कंदुसि अलाह अञा गंज ॾींदी छा चवंदुसि अलाह अञा गंज ॾींदी पोइ उहो तो पैसड़ा खणी हुननि पोटनि खे लटा वठी ॾींदो हुननि खे प्यार बि ॾींदो कुर्ब बि ॾींदो पोटनि खे चुमियूं ॾींदो भाकुर पाईंदो हाणे इन कुराड़े जी दिलि आसूदे पुट ॾांहुं बि राज़ी ग़रीब सां त हूअं ई बि आहे पर वरी जेॾीमहिल वरी उन आसूदे पुट खे छा चवंदो आहे भाउ एॾे शहर में न ईद कजांइ अचिजांइ उन ॻोठ अचिजांइ भाइरनि ग़रीबनि ॾे अचिजांइ मूं ॾांहुं बि चकर ॾेई वञजांइ पुट ईद असां सां अचे कजांइ पोइ जॾहिं उहो अमीर पुट ग़रीब भाइरनि ॾे ईंदो कुराड़ो ख़ुशि पियो थींदो पोइ इन कुराड़े जी एतिरी मोहबत पुटनि सां कोन ई ग़रीबनि अमीरनि सां जेतिरी अलाह जी मोहबत अथव तव्हां ग़रीबनि अमीरनि सां सुभान अल्लाह जॾहिं तव्हां हिक ॿिए खे भाकुर पाईंदा आहियो प्यार ॾींदा आहियो हिक ॿिए जी मदद कंदा आहियो हिक ॿिए जी हेल्प कंदा हो हिक ॿिए खे खाराईंदा पीआरींदा रब मलाइकनि खे चवंदो आहे ॾिसो मुंहिंजा बाना ज़ातियूं मटियल अथनि कबीला मटियल अथनि पर कीअं था हिक ॿिए खे खाराइनि ग़रीबनि जी मदद कनि हिक ॿिए जी हेल्प था कनि इहे त मुंहिंजा सचा बाना मां अलाह हिननि सां प्यार कंदो आहियां अल्लाह चओ सुभान अल्लाह त अलाह ने के वलियन उहे बि असांखे अहिड़ी ज़िंदगी सेखारींदा आहिनि अलाह जे वलियनि ॾे असांखे रब चए थो न वञो इन्हनि सां वेहो पोइ इन करे उन्हनि ॾे वेझो हलबो आहे त उहे ग़रीबनि मिसकीननि सां प्यार कंदा सुभान अल्लाह इन करे अलाह चवंदो आहे वलियनि जे वेझो वञो वलियनि जे वेझो वञो त हो तव्हांखे असुल ज़िंदगी सेखारींदा त ज़िंदगी कीअं गुज़ारबी आहे चौदह रब ॾींहं वॾा ॾींदुई मुंहिंजा साईं कमर वारा रब ॾींहं वॾा ॾींदुई मुंहिंजा साईं कंबर वारा रब ॾींहं वॾा ॾींदुई मुंहिंजा साईं कंबर वारा घोड़ा पोइ मां तोता घोड़ा पोइ मां बच्चा मुंहिंजा ऐं घर वारा रब ॾींहं वॾा ॾींदुई मुंहिंजा साईं कंबर वारा रब ॾींहं वॾा ॾींदुई मुंहिंजा साईं कंबर वारा रब मौला रखी तो में रहमत नबीअ जी ऐं ताक़त अलीअ जी मौला रखी तो में
रहमत नबीअ जी ऐं ताक़त अलीअ ओ जी तो में हसानी हुस्न आहे तो में हसन हुस्न आहे ओ हुसैनी सब्र वारा रब लीहदा दीदी मुझसाई कबर वारा